मुझे मिलण खां पहिरियों सुल्तान के सने बुह मां कढो। संदस हिक मिंट जी भी विथी न ॾियो त जीअं ख़बर पएसि त पुलिस जी बाहि थींदी छा आहे। पाण संदस गिरफ्तारी ज़ाहिर करे चुका आहियूं जमाल। एतिरो तशद्दुद न कजो जो बाद में कोशिश थिए। असांजो तशद्दुद संदस जिस्म ते ज़ाहिर कोन थींदो। परेशान न थियो, हिन भेरो ईज़ा जा नवां तरीक़ा इस्तेमाल थींदा। हाणे फिल्मी दुनिया नवां तरीक़ा ॾिए पई। सतारा के पुलिस जे हवाले करे केस प्रोसेस कयो। केस प्रोसेस थी वियो आहे जमाल। बस तुंहिंजे फर्दर ऑर्डर जो वेट था कयूं। कहिड़नि नुअनि तां पर्दो खयो अथसि? काफ़ी घणो दिमाग़ ख़राब हुयसि जमाल। समझे पियो त संदसि पोयां पूरी बिज़नेस कम्युनिटी बीठल आहे। सो के सुर में ई कोन पे आयो। पर जॾहिं 3rd डिग्री शुरू थी त अहिड़ो टुटो जहिड़ो शीशो टुटे। सब कुछ ॿुधायो अथई। छा छा करायो, छा छा कयो अथई। ओके, भला सौरभ जी छा पोजीशन? आख़िरी इतला इहे आहिनि त अॼु हू वापसि थिए पियो ऐं संदसि ज़मानत थी चुकी आहे। एतिरो तेज़ी सां संदसि खिलाफ़ इहो कीअं थियो? ऐं एतिरा तेज़ीअ सां रेड वारंट इशू कराया पिया? केरु हुयो हिन समूरे मामले जे पोयां? का ख़बर पई? असल में सौराब जा सभई मुखालिफ़ हिकु थी सतारा खे आॾो करे पंहिंजी दुश्मनी कढी रहिया हुआ। उन्हनि मां कुझु माण्हुनि जा वास्ता मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज़ ऐं प्रोडक्शन में ॾिठा विया आहिनि। वरी कंहिं वफ़ाक़ी एजेंसी सां तालुक़ जोड़े करे खेसि फसाए रहिया आहिनि। पर एतिरो जल्दी हिकदमि संदसि नालो ECL में आंदो वियो? सर, पंहिंजे सिस्टम जी त तव्हांखे ख़बर आहे। हिते त वॾे उहिदेदारनि खे बि ईअं खयो वेंदो आहे जीअं कोच ते मुसाफ़िर हुजे। ओके, मां रिपोर्ट मुकमल कयो। तव्हां सुल्तान जी महिमान नवाज़ी कयो। यासिर ऐं माहिन मुसलसल तव्हां सां राब्ते करण जी कोशिश में रहिया आहिनि, शायदि सौराब वारे केस जे करे। पर हाणे उन्हनि जो मसइलो हल थी चुको आहे। उन करे अञा वरी राब्तो न कयो अथनि। मां ॾिसी थो वठां। फ़िलहाल मूंखे हॉटलाइन ते ॻाल्हाइणो आहे, सो थोड़ी देरि मूंखे कोई डिस्टर्ब न करे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।